अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। असां पन्नो आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। SDO वापडा मुजीबुर रहमान जो कानून बाअसरनि लाइ हिकु त ग़रीब मिसकीन शरीफ़ माण्हुनि लाइ कानून ॿियो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ फुटेज ॾेखारे रहिया आहियूं अव्हांखे। हिकु ट्रांसफार्मर ते सरेआम गैर क़ानूनी कुंडियूं लॻल आहिनि, हिकु बि मीटर नाहे लॻल। अव्हांखे FM न्यूज़ चैनल जे स्क्रीन ते ही फुटेज जेके ॾेखारे रहिया आहियूं। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त SDO पन्नो आकिल मुजीबुर रहमान अब्बासी खे ही मसण मोहल्ला जो ट्रांसफार्मर नज़र नथो अचे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहर में हिन जहिड़ा केतिरा ई ट्रांसफार्मर मौजूदु आहिनि जिते गैर क़ानूनी कनेक्शन वापडा जे मुलाज़िमनि जे मिली भगत सां चोरी बिजली हली रही आहे। SDO वापडा मुजीबुर रहमान अब्बासी बिल बकाया ॼाणाए ग़रीबाबाद जे हिकु ट्रांसफार्मर मां 11,000 जी तार डिस्कनेक्ट कराए छॾी। SDO वापडा जे ॿिटे कानून ते कार्रवाई कई वञे। बिल बकाया जे करे 11,000 डिस्कनेक्ट कराए था सघो त पोइ हिन सरेआम चोरी कंदड़नि ख़िलाफ़ 11,000 डिस्कनेक्ट छो नथा करायो। पन्नो आकिल वासियुनि जो SDO पन्नो आकिल मुजीबुर रहमान अब्बासी खां सुवाल। पन्नो आकिल वासियुनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त SDO वापडा मुजीबुर रहमान जे डबल पॉलिसी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿिए सूरत में चीफ इंजीनियर ऐं एक्सन सखर जे ऑफिस आॾो बिल खणी सख़्तु एहतजाज कयो वेंदो।